ठरी मीरवा खां बोज़दार वॾा वेंदड़ रोड केतिरनि ई सालनि खां मरमत न थियण करे हंधा हंधा उखड़ी वियो आहे, जंहिं करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रिपोर्ट करायो आहे इलाही बख्शर। ठरी मीरवा वया बोज़दार वॾा रोड केतिरनि सालनि खां मरमत न थियण सबबि हंधा हंधा उखड़ी तबाह थियो आहे। केतिरी क़ीमती जानूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। जॾहिं त कुझु मिंटनि जो सफ़र कलाकनि में तइ थिए थो। अचो त हितां जे रहवासियुनि खां पुछूं त वधीक उनजो छा चवणु आहे। 92 में ठही राष्ट्र हो तॾहिं सिंगल रोड हो, प्रोविंशियल हाईवेज़ जी तरफ़ों वरी हिनखे डबल कयो वियो। अॼु ताईं हिन रोड जी न का रिपेयर थी आहे, न का सार संभाल थी आहे। ॼण हिन पासे ॾे के माण्हू या इंसाननि जी आबादी आहे ई न। अलाए छाजे करे असांखे सम्झ में नथो अचे त हितां जे नुमाइंदनि खे इहा ॻाल्हि नज़र नथी अचे त छा हितां जा माण्हू कहिड़ा इंडिया जा रहाकू आहिनि या कंहिं ईअं सम्झो त को जिननि जी आबादी हुजे हेॾे जिन खे रोड सां क्रॉस थियणो नाहे। अवामी नुमाइंदा बि हिन तरफ़ तवजह नथा ॾियनि। सम्झ में नथो अचे त छाजे करे ख़ुदा करे चल हिननि खे का शइ नज़र अचे, असांजे हाल ते रहम करे को हिन रोड जी रिपेयर कई वञे। रोड लाइ असां हिकु अपील ॾेई था सघूं त जीअं त रोड ठरी मीरा खां वठी बोज़दार वॾा ताईं बाक़ाइदा टुटल आहे। जीअं त मरीज़ को खणी था वञूं त उहो उते ई सफ़ा बेहोश थी थो वञे। रोड जी का मरमत न थी आहे। इलेक्शन वारा पिया ईअं घुमंदा हाणे उन खां पोइ रोड जी सफ़ा मरमत ख़राबु लॻी पई आहे। हंधि खॾो लॻो पिया, अलाए केतिरा एक्सीडेंट था थियनि पिया, अलाए केतिरनि जूं जानियूं कुर्बान थी वियूं आहिनि। ठरी मीरवा तक जेको अॼु ताईं तक़रीबन असांजे अबनि ॾाॾनि खां वठी ॿाहिरियां राणीपुर जा सैयद सगुरा ऐं जेको आहे सो ॿाहिरें तक जा MPA जेके असां वटि हिते हुकुमरानी कनि पिया ऐं उन्हनि खे असांजनि अबनि ॾाॾनि खां वठी उन्हनि खे वोट कंदा पिया अचूं। असांखे अफ़सोस जहिड़ी इहा ॻाल्हि आहे जेको मीरवा ऐं बोज़दार जो ही मेन रोड रस्तो आहे उनखे तक़रीबन 10-12 सालनि खां उहो रिपेयर न थी सघियो आहे। इन रोड खे तक़रीबन 10 खां 12 साल थी विया। हिन रोड जो हालत ॾिसो था पिया त एक्सीडेंट बि थियनि था पिया ऐं रोड जो हालत तमामु ख़राबु लॻो पियो आहे। हुकुमरान खे असां अर्ज़ु था कयूं, अपील था कयूं, बराए महिरबानी करे रोड में तबसरो कयूं। छो जो इलेक्शन में वोटूं ॾियूं था, मगर वोटनि में अचनि था वरी लड़नि ई कोन था, अचनि ई कोन था। त असां इहो अपील कंदासीं त असांजो रोड जो जेको तबसरो आहे सही थी वञे। हितां जे रहवासियुनि खां ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि चवणु आहे त केतिरनि सालनि खां रोड जी मरमत न थियण सबबि रोड हंधा हंधा उखड़ी वियो आहे ऐं हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां घुर कई आहे त रोड जी फौरी तौर मरमत कराए वञे ऐं ॻोठाणनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। इलाही बख्शर, आवाज़ न्यूज़, ठरी मीरवा।